नाज़रीन, सिंध में अॼु बि केतिराई हुनरमंद आहिनि जेके बिना मुआवज़े वठण जे खुदाई ख़िदमतगार बणियल आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मासूम संदीलो। सुठियुनि रिवायतुनि जी अमीन सिंध में अॼु बि केतिरा ई हुनरमंद अहिड़ा आहिनि जेकी पंहिंजे हथ जे हुनर सां सदियुनि खां सिंध जी सेवा में रुधल आहिनि, जंहिं लाइ संदन मुआवज़ो रुॻो दुआ ई आहे। घरनि में जेकी ढोर पालिया तातिया वञनि था, उन्हनि खे किले सां ॿधण लाइ जंहिं अहम औज़ार जी ज़रूरत हुजे थी, उनजो नालो रसो आहे ऐं कारीगर पंहिंजे हथ जी महारत सां अंग्रेज़ी भाणनि जी पैकिंग में इस्तेमालु थींदड़ ॿाचकनि खे उखेले उन मां रसा ठाहिनि था। अमनपुर लॻोट सुमुंग जो रहवासी सनाउल्ला सुमुंग, जेको पाण बि भाॻियो आहे ऐं संदसि वथाण भलोड़ ढॻियुनि सां भरियो पियो आहे, तंहिंजो चवणु आहे त हुन रसे ठाहिण जो हुनुर पंहिंजे चाचे अलाह ॾिने खां सिखियो। सनाउल्ला जो चवणु आहे त जीअं त रसो हर मालवंद जी ज़रूरत आहे, तंहिं करे इहो फ़न ॼाणंदड़ 2-4 माण्हू हर ॻोठ में हूंदा आहिनि ऐं सदियुनि खां उहे पंहिंजे ऐं पाड़े वारनि जे माल जी ज़रूरत जा रसा कढंदा आहिनि। रसा ठाहींदड़ सनाउल्ला जो चवणु आहे त अंग्रेज़ी भाण जे कटनि खे उखेले रसा ठाहिण जो रिवाजु 40-50 साल पुराणो आहे, पर इन खां अॻु इहे रसा खाबर ऐं खजीअ जे फरहें ऐं ॿूड़े जी मुंझ मां ठहंदा हुआ, जंहिं लाइ कारीगरनि खे वॾी महिनत करणी पवंदी हुई। असांखे साईं 25-30-35 सालनि तोणी इहो कमु कंदड़ आहियूं। चाचो मुंहिंजो उस्तादु हुयो, उनजो नालो हुयो अलाह ॾिनो। पोइ उहो कमु कंदो, असां बि उनजी शइ ॾिसी चयो त हे त पंहिंजे ॾे वञे, असां त पंहिंजो बि ॾिसूं नी हुनुर पिराए, हिन जो त हे असांजे लाइ छा थो कयूं वञे। पोइ असां हे रसा साईं ठाहिणु शुरू कया आहिनि, चौपाए माल जा, माना वज़न क़द हर शइ रुॻो ॿुधाए एतिरो त हे मेंह खे विझणो आहे, हे ॻऊं खे विझणो आहे, ॿकरीअ खे विझणो आहे, हे रिढ खे विझणो आहे, माना हे गॾ खे विझणो आहे, हे ढगे खे विझणो आहे। पोइ रुॻो ॿुधाए वञे हिन शइ जो ठहंदो, असांखे माप आहे, असां ठाहे वेंदासीं। अॻ में त बात कोन हुयो, पोइ असां खजियुनि जूं छड़ियूं या खजी खाबर वग़ैरह कपे उन रसा ठाहींदा हुआसीं। हाणे जेको कलर आयो आहे उन ॿोरनि मुंहिंजो रसा कढी ठाहींदा आहियूं। हाणे त हुकूमत कलर बि ज़र करे छॾिया आहे, वठण खां ज़ोर थी वियो आहे। 8-9 हज़ार ॿोरी रक़म थी आहे, केरु वठे, वरी साॻियो ई असांखे कमु करिणो पवंदो। जेको रसो वरी ठाहींदा आहियूं खजनि मां कपे, हीअ त महांगो थी वियो आहे ॾाढो। कारीगर जो चवणु हो त ही हुन वॾनि खां हुनुर सिखियो आहे, पाण मालवंद आहे, पंहिंजी सहूलियत लाइ ठाहींदा आहिनि, ॿियनि खे बि मुफ़्त ठाहे ॾींदा आहिनि। मासूम संदीलो, आवाज़ TV, अमनपुर।